शहदादकोट के मजलूम किसान और आबादगार इस साल भी राइस फैक्ट्रीज के व्यापारी हजरात के हाथों लुटने पर मजबूर हो गए। हद से ज़्यादा कटौती और कम रेट मिलने पर किसान बेहाल और परेशान। हारी जी जीअं तव्हां सभिनी खे ख़बर, सॼो साल लोड़े लोड़े पंहिंजे सारियुनि जो जॾहिं महिनत सां पंहिंजे लगन सां तयारु करे मंडी में जॾहिं आणे थो त उते उन्हनि सां नाजाइज़ी कई थी वञे। पहिरीं ॻाल्हि त कटौती अलॻि था कनि, चौकीदारी जो कटौती अलॻि, ऐं उन खां अलावा उन्हनि खे मुनासिबु रेट ते अघु बि नथो ॾिनो वञे। उन्हनि सां हेॾी नाजाइज़ी छो? आख़िर हारियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे? हारियुनि सां हेॾो ज़ुल्म छो आहे? आख़िर आला आलमदार किथे आहिनि? हर शइ में सस्ताई कनि था, ऐं सारियुनि जो जॾहिं अघु मुनासिबु नथा ॾियनि त नुक़सानु कंहिंखे? हारी खे आहे न। जॾहिं हू हेॾी महिनत करे लगन सां सारियूं पंहिंजो तयारु करे मंडी में आणे थो, हेॾो ज़ुल्म छो थो कयो वञे? उनखे मुनासिबु रेट ॾिनो वञे। महीना जेको आहे त पंहिंजे ॿनियुनि में हूंदो आहे, उन नांगनि जे विच में, उन विछुनि जे विच में, ऐं उन खां बावजूदि कॾहिं कॾहिं त पाणी बि न ईंदो आहे त मज़दूर एॾो परेशान थी वियो आहे त पाणी अचे त असां पंहिंजे ॿनियुनि खे ॾिसूं ऐं पंहिंजा अननि खे ठाहियूं। उन खां बावजूदि इहे जेके अन खणी था अचनि मंडी में, त मंडी वारा चवनि था पंहिंजे रेट सां, कोई पंज हेठि थो करे, के 6 हेठि थो करे। छो भाऊ? तव्हांखे ख़बर न आहे मज़दूर आहे। हाणे मज़दूर चए त कंहिंखे चए? एतिरो ज़ुल्म छो था कयो? ख़ुदा तव्हांखे ख़बर न आहे हिते एॾी महांगाई, मज़दूर माण्हू काॾे वञे? तव्हां मज़दूरनि सां एॾो ज़ुल्म छो था कयो? ख़ुदा पाण थोरो ॾिसो, मज़दूर 12 महीने खां पोइ अचे मंडी में थो अचे, उन मंडी में बि तव्हां 5 रुपया 10 रुपया घटि था वठो। छो भाऊ? तव्हांजो कहिड़ो हक़ आहे? मज़दूर हालांकि तव्हांखे ख़बर बि आहे एॾी महांगाई खां बावजूदि बि तव्हां मज़दूरनि सां एॾो ज़ुल्म था कयो। यार ख़ुदा जो को ख़ौफ़ न अथव? अल्लाह जो। जबकि वशनू से बात करते हुए किसान और मजदूर तबके का मजीद कहना था कि हम साल भर मेहनत मशक्क़त करके जब तैयार धान मंडी पहुंचाते हैं तो व्यापारी हजरात दोनों हाथों से हमें लूटते हैं, मगर अफसोस के नोटिस लेने वाला ऐसे में हमें कहीं नज़र ही नहीं आता। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।